बादशाह शादी करे आयो। राणी तमामु सुठी सुहिणी हुजे। बादशाह पंहिंजी बादशाही सुठे नमूने सां हलाईंदो हुओ ऐं ॻोठ वारनि जो माण्हुनि जो जेके बादशाही जा माण्हू हुआ उन जो चङी तरह ख़्यालु बादशाह रखंदो हो। हाणे बादशाह जेका शादी करे आयो उन राणी खे 4-5 साल थी विया पर राणी खे औलाद न थियो। हाणे बादशाह सोचणु लॻो त राणी खे औलाद थिए नथो, ख़बर न आहे छा मसइलो आहे। सो हाणे हितां हुतां हकीम तबीब आया। हिकु हकीमाणी आई, औरत दासी चइजे, दाई चइजे, उहा आई। सो हाणे बादशाह हुनखे चवणु लॻो त राणी खे ॾिस, राणी में छा मसइलो आहे, कहिड़ो मसइलो आहे जेको राणी खे औलाद न पियो थिए। ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां हकीमनि खां पंहिंजो बि चेकअप करायो त हकीमनि चयो त बादशाह सलामत तव्हां सही आहियो। त हाणे हकीमाणी राणी खे ॾिसी चेक करे ऐं ॿुधायो त बादशाह सलामत राणी कॾहिं बि औलाद न ॼणींदी, औलाद जे लाइक़ु कोन्हे ऐं कॾहिं बि माउ कोन थी। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह खे ॾाढो ॾुख थियो। राणी खे बि जॾहिं ख़बर पई त राणी खे बि ॾाढो अफ़सोस थियो त मूंखे औलाद कॾहिं बि ज़िंदगी में न थींदो। सो हाणे बादशाह पंहिंजे हिसाब सां घणी वस हीला कया, कई हकीम तबीब घुराया। सो सभिनी इहा इनकार कयो त राणी खे औलाद कॾहिं बि कोन थींदो, राणी में कमी आहे। सो हाणे नेठि बादशाह परेशान हुजे त राणी बि परेशान हुजे त असांखे औलाद न थींदो। तो हाणे राणी हिकु चकर बादशाह चवणु लॻी त बादशाह सलामत तव्हां ॿी शादी करियो, मूं मज़ा तव्हांखे औलाद न थींदो। सुभाणे अहिड़ो हुजे जो तव्हांजो वाली वारस थिए, तव्हांजी बादशाही संभाले। पर बादशाह राणीअ चवणु लॻो त न, अलाह में उमेदु आहे त औलाद तोखे थी पवंदो, शादी आउं नथो करियां। सो हाणे राणी घणी चयो पर बादशाह इनकार करे छॾियो। हाणे राणी उन अफ़सोस उन ॾुख में हुजे त मूंखे औलाद न थींदो। सो हाणे काफ़ी ॾींहं गुज़री विया त राणी ईअं ई मायूस उदास हुजे। सो बादशाह चवणु लॻो राणी खे त हाणे तूं हीअं कर, तूं उदास ऐं मायूस लॻी पई आहे, वञी किथे चकर वग़ैरह ॾेई आ, वञी घुमी फिरी आ। तो राणी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर सॼी बादशाही में पहुची वई, बादशाह जे मर्द माण्हुनि में बि पई त मायुनि में बि पहुची वई त राणी कॾहिं बि ॿार कोन ॼणे सघंदी। सो इहा ॻाल्हि सॼी हली वई। हाणे हिकु चकर राणी घोड़े ते चढ़ी ईअं ई घुमण फिरण जे लाइ माना निकिती। हाणे घुमंदी फिरंदी अचे पई। हाणे राणी जो गुज़र उन खूह वटां थियो। ॻोठ जो को वॾो खूह हो, उते मायूं तमामु जाम हुयूं। उन बादशाह जूं उन ॻोठ जूं मायुनि उन खूह ते बि पाणी भरियो। हाणे राणी जॾहिं उतां सिलो सिलो घुमंदे फिरंदे जॾहिं मटी त हिते मायूं पाण में चवणु लॻियूं त हीअ राणी उहा आहे जेका बादशाह जी ज़ाल आहे, जेका कॾहिं बि औलाद न ॼणे सघंदी। तो अची हीअ राणी ते खिल करणु लॻियूं ऐं चवणु लॻियूं त हीअ माई कंहिं कम जी कोन्हे, जेको बादशाह पणिजी आयो आहे, शादी हिन सां बादशाह करे आयो आहे, हीअ कंहिं कम जी कोन्हे, सफ़ा ईअं खदड़ो आहे, ॿार कॾहिं बि ॼणे कोन सघंदी। तो हाणे राणी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी उन मायुनि जे वटां मायूं खिल करणु लॻियूं। सो राणी खे तमामु ॾाढो ॾुखियो लॻो। सो राणी चवणु लॻी त वञ वञा, इहे मायूं मूं ते खिल ऐं टोकियूं थियूं कनि। तो हाणे राणी मायूस थी, उदास थी, वरी वापसी मोटी आई पंहिंजे महल में। सो ईअं ई मायूस उदास वेठी हुजे त मायुनि मूं ते खिल कई। सो इहो मायुनि मूं ते माना ठठोली कई त राणी ॿार कोन ॼणे सघंदी कॾहिं बि ज़िंदगी में, तो मूं ते खिल कई। ईअं ई मायूस उदास वेठी हुजे। हाणे बादशाह जो ईअं आयो जो ॾिसे राणी खे त राणी मायूस ऐं उदास हुजे। सो राणी बि सॼी ॻाल्हि करे बादशाह खे ॿुधाई। सो बादशाह चवणु लॻो राणी खे त राणी तूं परेशान न थी, इन मायुनि जी ॻाल्हियुनि ते न लॻ, अलाह ते भरोसो ऐं यकीन रख। जे अगरि तूं इन मायुनि जे चवण ते लॻंदे, इन जी ॻाल्हियुनि ते लॻंदे त कमु कोन हलंदो, तूं माठ करे वेह, औलाद पाण खे थी पवंदो। सो हाणे नेठि इहा ॻाल्हि राणी पंहिंजी दिलि में विहारे छॾी, जेका खिल वग़ैरह हुन ते थी त कॾहिं बि औलाद न ॼणे सघंदी। सो हाणे नेठि हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं गुज़रिया। जॾहिं खैरनि जो अची सुबुह थियो त बादशाह हेॾां होॾां राणी खे ॻोल्हणु लॻो त राणी हुजे ई न। बादशाह परेशान थी वियो त राणी आख़िर किॾां वेली। तो हाणे महल में हिते हुते कमरनि में ॻोल्हणु लॻो, ॿाहिरि बाग़ीचा पार्क वग़ैरह हिते हुते ॻोल्हणु लॻो, पर राणी जो को ॾस पतो न हुजे। बादशाह परेशान थी वियो त आख़िर मुंहिंजी ज़ाल राणी वई त वई किॾां। तो हाणे हिते हुते बादशाह ॻोल्हणु लॻो पर राणी न लभी। तो वज़ीरनि खे, सिपाहियुनि खे, सभिनि खे चयो त राणी खे वञी ॻोल्हियो, किॾां वई आहे, शिकार ते वई आहे, किॾां वई आहे, छा आहे, ऐं ॾिसिजे कोन थी, ख़बर न आहे छा मसइलो आहे। तो हाणे वज़ीर सिपाही वग़ैरह हिते हुते बादशाह जी बादशाही में हिते हुते घणी ॻोल्हियूं, पर राणी जो को ॾस पतो हुजे ई न। हाणे राणी जी का ख़बरचार न पई। सभु मायूस थी, उदास थी, वापसी मोटी आया। अची बादशाह चवणु लॻा त बादशाह सलामत असां हर हंधि घणी ॻोल्हियो आहे, पर राणी ख़बर न आहे किथे आहे। हाणे बादशाह परेशान थी वियो। तो हाणे बादशाह चवणु लॻो त आख़िर राणी वई किॾां, ॿुधाई बि मूंखे कोन, ख़बर कोन्हे छा थियो, कहिड़ो मसइलो थियो जो राणी ग़ाइबु थी वेली। तो हाणे हिते हुते हुन जाम ॻोल्हियो पर राणी जो को ॾस पतो न हुजे। हाणे हिते 3-4 ॾींहं थी हलिया, राणी न मिली, राणी न लभी। बादशाह इंतज़ारु करणु लॻो राणी जो त इजो थी वरे, ख़बर न आहे किॾां वई आहे।
तो हाणे बादशाह जेके हुन राणी जा मिट माइट आहे उतां बि पुछा वग़ैरह कराए त उते बि राणी मौजूदु न हुजे। हाणे इन ॻाल्हि खे 4-5 ॾींहं थी हलिया। तो हाणे नेठि कंहिं बि शइ जी माना ख़बर न पई सघी राणी जी, त राणी अलाए किॾां वई हली आहे। तो हाणे हिते 4-5 ॾींहं राणी खे थी हलिया। तो हाणे नेठि कुझु माण्हू ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे अची बादशाह वटि पुॻा। उन ॻोठ जा उन बादशाह जी बादशाही जा माण्हू अची बादशाह वटि पुॻा ऐं बादशाह चवणु लॻा त बादशाह सलामत, असां सां ज़ुल्म थी वियो, असां सां कहर थी वियो। बादशाह चवणु लॻो उन्हनि खे त अव्हां सां ख़ैरु आहे, जेको अव्हीं अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया करियो, आख़िर मसइलो छा आहे मूंखे ॿुधायो। तो हाणे अमरा चवणु लॻा त बादशाह सलामत, पाण वारी बादशाही में ख़बर न आहे को ज़नावर अची वियो आहे, असां ॾिठो आहे त गोरपट आहे, गोरपट का अची वई आहे, असांजा ॿार खॼी विया आहिनि। तो सभु माण्हू चवणु लॻा बादशाह खे त को चवे त मुंहिंजो पुटु खॼी वियो, त को चवे त मुंहिंजी धीउ खॼी वई आहे, पर सभिनि पंहिंजी ॻाल्हि करे ॿुधाई। तो बादशाह चवणु लॻो त अहिड़ो कहिड़ो ज़नावर आहे या गोरपट किथां अची वई जेको तव्हांजा ॿार खणी वई आहे, तव्हां ॾिठो आहे उहा गोरपट आहे या ॿी का भला आहे। तो सभु हमरा चवणु लॻा त उहा बिल्कुलु गोरपट आहे जेको असांजा ॿार खणी वई आहे। तो हाणे हिते बादशाह बि परेशान थी वियो। हाणे उन माण्हू जेके गॾु थिया उन्हनि जा 8 ॿार खॼी विया हुजनि, 8 ॿार खॼी विया हुजनि, 5-6 साल जी उमिरि जा ॿार 8 खॼी विया हुजनि। सभी माण्हू अची बादशाह खे चवणु लॻा, बादशाह परेशान थी वियो त हाणे इहा गोरपट किथां अची लथी आहे जेको 8 ॿार अव्हांजा खणी वई आहे। हाणे उन बादशाह खे बि परेशानी थी वई। बादशाह खे अॻे ई परेशानी हुजे, राणी हुनजी ग़ाइबु हुजे, राणी जो को ॾस पतो न हुजे, मथां वरी इहे ॻोठ वारा ऐं बादशाही वारा जेको माण्हू आहे जेके उहे बि अची बादशाह वटि इहा ॻाल्हि इहो मसइलो खणी आया त का बादशाही में गोरपट अची लथी आहे, 8 ॿार खॼी विया आहिनि। बादशाह त माॻे परेशान थी वियो। तो हाणे बादशाह चवणु लॻो उन माण्हुनि खे त हाणे अव्हीं ख़्यालु करियो, अव्हांजा 8 ॿार त खॼी विया आहिनि, अव्हीं पंहिंजो ख़्यालु करियो, ॿियनि माण्हुनि आसे पासे वारनि सभिनि खे ॿुधाए छॾियो त पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखनि, पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखनि, जेसि ताईं आउं इन मसइले जो हल कढां थो। तो हाणे सभिनि माण्हुनि खे भरोसो ऐं यकीन ॾियारे सो बादशाह उन्हनि खे वापसी मोकिलियो। हाणे बादशाह परेशान हुजे, बादशाह चवणु लॻो त आख़िर इहा गोरपट बि अलाए किथां अची वई ऐं जेको 8 ॿार खणी वई आहे। तो हाणे बादशाह माॻे परेशान थी वियो। बादशाह घुरायो वज़ीर खे, वज़ीर खे चवणु लॻो त वज़ीर तूं हाणे हीअं कर, कुझु सिपाही वग़ैरह वठि ऐं वञी पंहिंजी बादशाही झर जंग सॼा घुम वञी फिर त इहा गोरपट किथे बि हुजे इन खे ॻोल्हे हथु कर। सो हिते वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, चलो ठीकु आहे, आउं वञी झर जंग हिते हुते ॻोल्हियां थो, मन का ख़बरचार पहुची वञे। सो हाणे वज़ीर कुझु सिपाही हिते हुते सुबुह खां वठी शाम थी वई, काफ़ी इलाइक़ा हिते हुते हाणी रुली नेठि अची वापसी बादशाह वटि पुॻा। बादशाह चवणु लॻा त बादशाह सलामत, सॼी बादशाही ॻोल्हीसीं, हिते हुते ॻोल्हियोसीं जाम, पर इन गोरपट जो को ॾस पतो कोन्हे। सो हाणे बादशाह माॻे परेशान थी वियो। बादशाह चवणु लॻो त हिकु राणी मुंहिंजी ज़ाल ख़बर न आहे अलाए किॾां वई हली, ऐं मथां वरी इहा गोरपट जो आधार, हाणे त माॻे वॾे मसइले में अची वियासीं। सो हाणे नेठि कुझु ॾींहं गुज़रिया, तो को वाक़ियो वरी पेश न आयो, कंहिंजो ॿार न खॼाणूं। हाणे बादशाह ईअं परेशान हुजे, सो बादशाह चवणु लॻो त हाणे आउं ई निकिरां, इन मसइले जो किथां हल कढां, इन गोरपट खे बि ॻोल्हियां ऐं मुंहिंजी ज़ाल राणी जो बि को अतो पतो लॻायां, आख़िर इहा बि किॾां वई हली ऐं इहा गोरपट 8 ॿार खणी वई आहे, इनखे बि वञी ॻोल्हियां। तो हाणे बादशाह ॿिए ॾींहुं चढ़ियो घोड़े ते निकितो। हाणे ईअं ई अचे पियो, बादशाह जी बादशाही तमामु वॾी हुजे। तो बादशाह चवणु लॻो त हाणे मुंहिंजे वज़ीरनि सिपाहियुनि त सवली चङी तरह हिननि ॻोल्हियो कोन हूंदो, उन्हनि खे बि थियो हूंदो डपु गोरपट खां। सो हाणे आउं ई मुंहिंजी बादशाही चङी तरह सां ॻोल्हियां थो जीअं का ख़बरचार पहुचे। हाणे बादशाह जी बादशाही तमामु वॾी हुजे, बादशाह हिते हुते रुलंदो फिरंदो। तो हाणे नेठि हणंदो अची हिकिड़े ॻोठ में पुॻो। बादशाह जो उहो बि ॻोठ हुजे, उन ॻोठ खां परे हिकिड़ो घरु हुजे। सो हाणे उते सुबुह खां वठी बादशाह खे शाम थी वई, बादशाह जी बादशाही वॾी हुजे। सो बादशाह चवणु लॻो त हाणे हीउ हिकिड़ो घरु ॾिसिजे पियो, वञा थो हिते अॼोकी राति हिते रहां ऐं पोइ सुबुह जो वरी हितां निकिरी पवंदुसि। सो हाणे बादशाह हणंदे सिधो वञी घर वटि पुॻो, उते हुजनि मड़ो मड़ी ॿई। सो हाणे पीरसनि पोड़ी ऐं उनजो मुड़ुसु पोड़ो उहो वेठल हुजनि। सो हाणे बादशाह बि अची उते पुॻो, हाल अहिवाल हुन सां कयईं। बादशाह चवणु लॻो त आउं अव्हांजो ई बादशाही जो बादशाह आहियां हिते जो, ऐं निकितो आहियां कंहिं कम जे हिसाब सां, अॼोकी राति हिते आउं रहंदसि ऐं पोइ सुबुह जो हितां निकिरी पवंदसि। हाणे पोड़ो ऐं पोड़ी चवणु लॻा त चलो ठीकु आहे, बादशाह खे हिननि हिते विहारियो। तो हाणे पोड़ो ऐं पोड़ी चवणु लॻा तूं असांजो बादशाह आहीं, असीं तो वटि पुॼी कोन सघियासीं, असांजो बि हिकिड़ो मसइलो उहो बि असांजो को हल कर। तो बादशाह चवणु लॻो हुन पोड़ो ऐं पोड़ी खे चवणु लॻो त भला अव्हांजो कहिड़ो मसइलो आहे ॿुधायो। तो वीचारा रोअण लॻा ऐं बादशाह जे पेरें अची किरिया त बादशाह दरअसल मसइलो इहो जो असांजी नौजवान छोकिरी सुहिणी माना ख़ूबसूरत, असांजो को कमाइण वारो को आहे कोन, असांजी नौजवान सुहिणी छोकिरी उहा जीअं वई आहे उनखे 2 महीना थिया आहिनि अञा वरी न आहे।
तो हिते बादशाह बि परेशान थी वियो, राणी खे बि होॾां मेनू 2 थी हलिया, गोरपट खे बि मेनू 2 थियो हुजे या छोकिरी वई हुजे इनखे बि मेनू 2 थी वियो हुजे। तो हाणे बादशाह मगे परेशान थी वियो। तो बादशाह चवणु लॻो त आख़िर मुंहिंजी छोकिरी किॾां वई आहे, मुंहिंजी छोकिरी खे 2 महीना थिया आहिनि, आख़िर मसइलो छा आहे, ॻाल्हि खोले करे ॿुधायो त जीअं मूंखे ख़बर पवे। तो हाणे उहो पोड़ो चवणु लॻा त भाउ असांजो को कमाइण वारो आहे कोन ऐं असांखे को ॾियण वारो बि कोन्हे। हाणे असांजी नौजवान धीउ किथे वञी कमाए करे, असांजे बदन में त अहिड़ो साह कोन्हे जो असीं हुनखे कमाए खारायूं, असीं पाण बि खायूं, असांजी छोकिरीअ खे खारायूं। तो हाणे मुंहिंजी धीउ नौजवान, असां वटि हिकु चकर आहे हिकिड़ी माई नकाब करे, तो हाणे नकाब पोशवी नकाब करे ऐं घोड़े ते आई, सो अची हिते लथी, सो असांखे पैसा वग़ैरह तमामु जाम ॾिनी ऐं चवणु लॻी त हिन छोकिरी खे वठो वञा थी। हाणे औरत ज़ात हू बि असां भरोसो करे हुन सां मोकिलियोसीं। तो उहा चवणु लॻी त हिन छोकिरी खे अवांजी खे वठो थी वञा, महीने खनि जो कमु आहे, वरी हिते छॾे वेंदसि। सो हाणे उहा जीअं वठी वई आहे, उनखे अची 2 महीना थिया आहिनि, असांजी धीउ अञा ताईं वरी कोन्हे। असीं पोड़ा पीरसन माण्हू हाणे किथे असांजी धीउ खे वञी ॻोल्हियूं। काफ़ी माण्हुनि खे हिते हुते चयो आहे, असां माना पंहिंजे हिसाब सां पुछा गछा कई आहे, पर को अतो पतो कोन्हे, असांजी मदद करण वारो केरु कोन्हे। बादशाह सलामत, तूं हाणे जे निकितो आहीं त असांजी धीउ खे बि ॻोल्हे किथां आणे ॾिजांइ। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, आउं पंहिंजे हिसाब सां कोशिशि पूरी कंदसि, जेकर अव्हांजी धीउ मिली वई त उहा बि धीउ अव्हांखे अव्हांजी आणे ॾींदसि। तो हाणे चलो ठीकु आहे, बादशाह हुते मानी वग़ैरह खाधी। तो हाणे राति उते गुज़ारी, ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे हुन पोड़े खां मोकिलाएसि, बादशाह हाणे निकितो। हाणे बादशाह हणंदो अचे, बादशाह चवणु लॻो त हाणे ॻोठ वग़ैरह जेके आहे सभु मूं रोलिया, हाणे झरजंग वञी किथे ॾिसां, वञी ॻोल्हियां। हाणे त मसइलो इहो जो हिकिड़ी त मुंहिंजी ज़ाल राणी, उहा ख़बर न आहे किॾां वेली, मथां गोरपट, टियों वरी पोड़ो ऐं पोड़ी उन्हनि जी छोकिरी वई हली आहे। हाणे टे मसइला हल करणु ॾाढा ॾुखिया आहिनि, पर कोशिशि करियां थो, अलाह में उमेद आहे त किथे न किथे को न को सणाई वारो कमु थी पवंदो। तो हाणे बादशाह निकितो ईअं ई झरजंग ॻोल्हींदो नेठि, सुबुह खां वठी शाम थी वई, हिकिड़े तमामु वॾे झंग में अची पुॻो। तो हाणे चवणु लॻो त हाणे आख़िर ही राति ऐं राह किथे झंग तमामु जाम लॻो पियो आहे हिते। हाणे अॼोकी राति मूंखे हिते रहणी पवंदी, पर हाणे हिन झंग में तमामु ख़ौफ़नाक ज़नावर हेॾा होॾा थी सघनि था। तो हाणे ॾिसां किथे को रहण जो बंदोबस्तु मिली वञे। तो हाणे हणंदे हणंदे ॾिसे त उन झंग में हिकु अबरी सबरी भूंगी ठही पई हुजे, तमामु परे निकिरी आयो। सो हाणे उन झंग में हिकिड़ी भूंगी ठही पई हुजे। बादशाह चवणु लॻो त हाणे इहा झोपड़ी ठही पई आहे, लॻे थो त हिन में को न को हिते रहे थो ऐं वञा हिते रहां। तो हाणे अञा थोरो घणो शाम वारो टाइम हुजे, सो चवणु लॻो त वञी राति गुज़ारिया, अञा राति न थी, थोरो घणो शाम वारो टाइम हुजे। सो बादशाह बि अची उते पुॻो, सो ॾिसे त उते तमामु सुहिणी नौजवान छोकिरी वेठी। सो हाणे नौजवान छोकिरी हुजे, सो उते बादशाह चवणु लॻो त ही नौजवान छोकिरी हिन झोपड़ी में हिते वेठी आहे, अहिड़े सुनसान झंग में, ख़बर न आहे छा मसइलो आहे। सो हाणे नेठि बादशाह आयो, उते हाल अहिवाल कयईं ऐं चवणु लॻो त आऊं फिलाणे हंधि जो बादशाह आहियां ऐं हिते आऊं आयो आहियां कंहिं कम जे हिसाब सां, मूंखे हाणे हिते राति पहुची वेंदी, अञा ॾींहुं थोरो घणो मथे आहे, राति हिते मूंखे पहुची वेंदी, अॻियां निकिरंदसि, अॻियां बि तमामु वॾो जाम झंग लॻो पियो आहे, निकिरंदसि त वरी किथे वञी फासी पवंदसि। ॾिसमि त हिते काशे न काशे अहिड़ो हुजे जो रहां, पर तूं मूंखे ॾिसण में आए, हिते झोपड़ी तुंहिंजी ठही पई आहे, अॼोकी राति हिते तो वटि आऊं गुज़ारियां थो, पोइ सुबुह जो हितां निकिरी पवंदसि, अञा थोरो घणो शाम वारो पहर हुजे। तो हिते उहा छोकिरी चवणु लॻी उन बादशाह खे त चलो ठीकु आहे, तूं अॼोकी राति हिते रही सघीं थो। सो हाणे उहो बादशाह हुते रहियो, अञा राति थियण खे टाइम हुजे। सो हाणे हिते उहा छोकिरी पुछा करणु लॻी बादशाह खां त तूं कहिड़े कम जे हिसाब सां निकितो आहीं ऐं किॾां पियो वञी, ख़ैर मुंहिंजा वञी पियो, जे अगरि तूं ॿुधाइणु चाहीं त मूंखे ॿुधाए सघीं थो। सो हाणे नेठि बादशाह सॼी हक़ीक़त करे, सॼी ॻाल्हि करे ॿुधाई उन छोकिरी खे त दरअसल ही मसइला आहिनि, तंहिंजे करे आऊं निकितो आहियां। हाणे हिकु त मुंहिंजी ज़ाल राणी ग़ाइबु थी वई आहे ऐं ॿियो वरी गोरपट जो आधार, सो हुते 8 ॿार खॼी विया मुंहिंजी बादशाही में ॻोठ जा, ऐं अॻियां आहे त हिकु पीरसन पोड़ो ऐं पोड़ी, मूंखे उहे गॾिया त उन्हनि जी वीचारनि जी नौजवान धीउ सा बि ग़ाइबु आहे। हिकिड़ी माई का नकाबपोश आई हुई, घोड़े ते चढ़ी, सो उन छोकिरी खे वठी वई ऐं हुननि खे पैसा वग़ैरह ॾिनी, हुननि जो को कमाइण वारो कोन, हुन वीचारनि जो कमु थी वियो, हुननि भरोसो ऐं एतबार कयो हुन माई ते महीने खनि जे लाइ त छोकिरीअ मुंहिंजी वापसी करे वेंदा, पर माई वापसी उहा छोकिरी कोन कई, 2 महीना हुनखे थी विया आहिनि, ऐं तंहिंजे करे आऊं निकितो आहियां उन कम जे हिसाब सां। हाणे ॻोल्हींदो वतां पियो, हाणे मन का सणाई थिए, हाणे हिते अची पुॻो आहियां, तंहिंजे करे सोचियमि त हाणे अॼोकी राति हिते गुज़ारियां, पोइ वरी निकिरां अॻियां। तो हाणे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त छोकिरी उहा रोइण लॻी। तो बादशाह चवणु लॻो उन छोकिरी खे त तूं छला पई रोईं, तोसां ख़ैरु आहे, मूं त को अहिड़ो घटि वधि तोखां सां ॻाल्हाए कोन्हे जो तूं रोएं पई, आख़िर छा मसइलो आहे।
तो छोकिरी चवणु लॻी त रोयां इनजे करे पई जो मुंहिंजी कहाणी तमामु वॾी आहे, जेकर कहाणी तोखे आउं ॿुधाईंदो तूं मूंखे मारे छॾींदे। बादशाह परेशान थी वियो। बादशाह चवणु लॻो तूं रोएं पई ऐं कहाणी पंहिंजी तूं मूंखे ॿुधाईंदे त आउं तोखे मारींदुसि। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन्हे, ऐं आख़िर छला त तोखे मारींदुसि, आख़िर का वजह का ॻाल्हि हुजे। तो हिते छोकिरी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलाम जे तव्हांखे आउं ॿुधायां तव्हां मूंखे मारे छॾींदो। तो बादशाह चवणु लॻो उन छोकिरी खे त आउं तोखे कॾहिं बि कोन मारींदुसि, आख़िर तुंहिंजी कहिड़ी कहाणी आहे जेको तूं ज़ारो ज़ार रोएं पई, तूं मूंखे ॿुधाए आख़िर तोसां मसइलो छा आहे। तो छोकिरी चवणु लॻी त दरअसल ॻाल्हि इहा आहे, हाणे तूं मुंहिंजी कहाणी ॿुध पर वाइदो इहो आहे जो वचन कर मूंखे मारींदे कोन। तो बादशाह चवणु लॻो त न तोखे आउं कोन मारींदुसि, पंहिंजी कहाणी मूंखे ॿुधा। तो हाणे छोकिरी चवणु लॻी त दरअसल ॻाल्हि इहा आहे, आउं उन पोड़े ऐं पोड़ी जी धीउ आहियां, जेका ॻाल्हि तव्हां हींअर कई आहे उन जी धीउ आहियां। तो जॾहिं उहा बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी पोइ चवणु लॻो त पोइ इहो कमु तमामु भलो थी वियो, तूं मिली वेली, पर हाणे अॻियां तूं कहाणी ॿुधा त मसइलो छा आहे। तो हिते छोकिरी चवणु लॻी त मूं वटि असां वटि माना हिकिड़ी माई आई नकाह पोश, घोड़े ते चढ़ी आई। तो हाणे पैसा वग़ैरह ॾिनई। तो हाणे पैसा वग़ैरह ॾेई हाणे मूंखे ख़बर न हुई त महीने खण जे लाइ मूंखे वठियो थी वञे। हाणे ख़बर न आहे कहिड़ो कमु आहे, हाणे असांजो को कमाइण वारो हेॾा न हो कोन, नौजवान किथे वञी कमाए, मुंहिंजा माउ पीउ पीरसन माण्हू हाणे उन उमिरि में कमाए न सघिया। तो हाणे पैसा वग़ैरह असांखे हुन ॾिना। तो हाणे उनजे करे ई आउं हुन सां निकिरी पियसि। तो हाणे आयसि, हाणे उहा माई घोड़े ते मूंखे चाढ़े उतां वठी आई। तो हाणे वठी आई, हुन मूंसां कयो धोखो। हाणे ख़बर मुंहिंजी नियत में छा धोखो कई छा कई, पर बहरहाल हुन सुठो न कयो। तो हाणे मूंखे वठी आई हिकु जादूगर वटि। जादूगर खे बि हुन तमामु जाम पैसा ॾिना। जादूगर वटि मूंखे वठी आई ऐं उनखे ख़बर न आहे छा चई कीअं चई, कुझु चई जा अॻु में हुनजो को सम्झायलो छा हो जो हुन मूंखे ॻोरपट बणाए छॾियो। हाणे ॾींहं जो त आउं सही आहियां, जॾहिं राति पवे थी त आउं ॻोरपट थियो वञा ऐं ॻोरपट थियो वञा ऐं मूंखे हुन चयो त फिलाणे हंधा जेका बादशाही आहे सो उतां ई वञी तूं ॿार खण, ॿिए हंधा न, सिर्फ़ु उतां ई वञी ॿार खण। ऐं उनखे मूं 8 ॿार खणी आणे ॾिना। फिलाणे हंधि फिलाणी जॻह में उहा माई वेठी आहे। सो हाणे अंदरि त मूंखे अचणु कोन थी ॾिए। आउं उन ॿारनि खे न को त खायां थी न को त मारियां थी। आउं बेवस ऐं मजबूर आहियां, आउं पंहिंजे वस में कोन आहियां। ॾींहं जो आउं पंहिंजे असली रूप में अचो वञा, हुन जादूगर मूंखे अहिड़ो कुझु बणाए छॾियो। सो हाणे आउं राति जो ॻोरपट थियो वञा ऐं उन माई जे हुकम जे हिसाब सां आउं वेंदी आहियां उन ॻोठ मंझां, उन बादशाही मंझां। 8 ॿार खणी मूं उनखे आणे न अंदरि उन जॻह में मूंखे छॾे कोन थी, उते वञा थी ॿार खणी उनखे ॾियां थी ऐं उहो ॿार अंदरि खणियो वञे। सो हाणे मूंखे अचणु वञणु ॾे कोन थी। 2 महीना अची थी विया न वञा, इन हालति में आहियां। हाणे मां पंहिंजे माउ पीउनि वटि बि कीअं वञा, जेकर उते राति रहां थी, जेकर ॻोरपट थियो थी वञा तॾहिं माण्हू मूंखे मारे छॾींदा। हाणे इन जे करे आउं हिते ई वेठी आहियां ऐं उहा माई मूंखे अञा सही नथी करे। आउं लाचार ऐं बेवस आहियां। मूं घणी हुनखे चयो पर बहरहाल अञा ताईं हुन कुझु न कयो। सो हिते बादशाह चवणु लॻो त पोइ मुंहिंजा 2 मसइला त हल थी विया लिया। मुंहिंजा 2 मसइला त हल थी विया। हिकिड़ो त मसइलो इहो जेको तूं उन्हनि खे मिली वेंदी, जेका तुंहिंजा माउ पीउ आहिनि जंहिं मूंखे चयो तूं जहिड़ो सम्झो उन्हनि जे लाइ तूं मूंखे मिली वञे जहिड़ो। ऐं ॿी ॻाल्हि त जेको ॻोरपट वारो मसइलो सो बि तूं हुएं। तो हाणे जेको कोई चयो, पर हाणे तूं मूंखे वठी हल उन जॻह ते, तोखे आउं मारियां कोन थो। तो मुंहिंजे मसइले जो हल काफ़ी कढी ॾिनो, आउं परेशान हुउसि। हाणे तूं मूंखे उते वठी हल, ॾिसां त इहा माई कहिड़ी आहे जेको इहे सभु कम बि कराए ऐं ॿारनि खे बि माराए, राह बे गुनाह जो तोखे ॻोरपट बणायो जादू जे इल्म जे ज़रिए। तूं हल मूंखे वठी त आउं बि ॾिसां त सही आख़िर इहा माई आहे त आहे कहिड़ी। सो हाणे नेठि उहा छोकिरी चवणु लॻी बादशाह खे त चलो ठीकु है, पर हाणे हींअर राति आहे, तोखे आउं कोन थी वठी हली सघां। थोरी देरि खां पोइ आउं थी वेंदो त ॻोरपट। डिॼां न, डपु न कजां ऐं मूंखे मारिजां न। राति पवण वारी आहे, आउं ॻोरपट जे रूप में थी वेंदसि। जॾहिं अची सुबुह थींदो त आउं वरी पंहिंजे असली रूप में अची वेंदो, पोइ तोखे उते वठी हलंदसि। त बादशाह चवणु लॻो चलो ठीकु है। हाणे थोरो घणो टाइम गुज़रियो त उहा माई जादू जे इल्म जे ज़रिए जेका हुई छोकिरी उहा थी वई ॻोरपट। सो हाणे उहा उते ई रही, हेॾां होॾां केॾां वई कोन जंग में। तो हाणे बादशाह बि उते रहियो। राति हरनि जो हिननि जीअं तीअं करे उते बादशाह गुज़ारी। हाणे सुबुह थियो त उहा छोकिरी ॻोरपट मंझां माना असुली रूप में अची वई। सुबुह अची थियो सो हाणे उहा छोकिरी उहो बादशाह उतां निकिता। हाणे हणंदे हणंदे सो उन जॻह ते उहा छोकिरी उन बादशाह खे वठी आई। सो हाणे छोकिरी चवणु लॻी इन बादशाह खे त बादशाह सलामत, हीअ उहा ई जॻह आहे जिथे उहा माई रहे थी, पर अंदरि मूंखे इजाज़त कोन्हे, नथी वञी सघां। ख़बर न आहे माई छा करे ऐं अंदरि ई रहे थी। सो हिते बादशाह चवणु लॻो छोकिरी त चलो ठीकु है, तूं केॾां बि न वञ, तूं हिते ई वेठी हुजां, केॾां बि न वञजां। आउं पाणे हिन माई खे ॾिसां थो आख़िर मसइलो छा आहे। तो हाणे बादशाह जीअं अंदरि आयो, ॾिसे तमामु वॾी जॻह वग़ैरह ठही पई हुजे अंदरि।
तो हाणे बादशाह अंदरि आयो, छा ॾिसे त बादशाह जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई। बादशाह ॾिसी परेशान थी वियो। बादशाह चवणु लॻो त ये राणी तूं हिते, तूं मुंहिंजी ज़ाल राणी तूं हिते, मूं तोखे हर हंधि ॻोल्हियो, तूं ग़ाइबु थी वेली ऐं तूं हिते मौजूदु आहीं। सो राणी बि ॾिठो बादशाह खे, राणी बि हैरत में पहुची हुई, तर्जे में पहुची। राणी चवणु लॻी बादशाह सलाम तव्हां हिते? सो हिते बादशाह चवणु लॻो राणी खे त उहो त चलो ठीकु आहे, आऊं जीअं तीअं करे पुॼी वियुसि, जीअं नसीब जो खेल हो पुॼी हलियो। पर तूं ही कहिड़ा कम पई करें ऐं इहा ॻाल्हि मूंखे वणी कोन। तूं हिकु छोकिरी वीचारी खे उतां वठी आएं, लालच ॾेई उनजे माइटनि खे पैसा ॾेई उनखे तूं घुरपट बणाए छॾियो जादू जे ज़रिए, ऐं तूं मुंहिंजी बादशाही जा जेके आहिनि, जेके पंहिंजी बादशाही जा माण्हू जेके उते रहनि था, उतां तूं 8 ॿार खणाए आएं ऐं तूं हुनखे राह बे गुनाह जो माराए छॾी। तो सुठो कोन कयो, आख़िर तूं ईअं छो कयो ऐं न तूं मूंखे ॿुधायो न कयो, तोखे का तकलीफ़ हुजे, का परेशानी हुजे ऐं ईअं ई तूं बादशाही छॾे मूंखे छॾे तूं हली आएं ऐं अहिड़ा कम तो छो कया? इन ॻाल्हि जे बारे में का वजह का वग़ैरह हुजे त मूंखे ॿुधा, को सबबु तो ईअं छो कयो? तो राणी अची बादशाह जे पेरनि ते किरी। सो बादशाह चवणु लॻी त बादशाह सलामत, मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई, जेको मूं कुझु कयो तो उनजे लाइ मूंखे माफ़ु कर। तो बादशाह चवणु लॻो त तोखे आऊं ईअं कीअं माफ़ु करियां? तूं 8 ॿार माराए छॾिया ऐं उन छोकिरी खे तो जादू जे इल्म जे ज़रिए तो उनखे घुरपट बणायो, तो उनखे बि दरबदर तो करे छॾियो। उनजा माउ पीउ तमामु वीचारा परेशान ऐं तो राह बे गुनाह जो, चलो ठीकु आहे, इहे ग़लतियूं तो खणी माफ़ु करियां, पर तो 8 ॿार खामखा माराए छॾिया, इहो तो सुठो न कयो। सो हिते उहा राणी चवणु लॻी त बादशाह सलामत, 8 ॿार जेके खणाया आहिनि सो उनखे मूं मारियो कोन्हे, हू सही सलामत हिते ई मौजूदु आहिनि। तो बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, चवणु लॻो त तो उनखे मारायो कोन ऐं तो उहो सही सलामत वेठा नी, इहा ॻाल्हि मूंखे तुंहिंजी सम्झ में कोन आई। तो हिते राणी चवणु लॻी त बादशाह दरअसल ही ॿार उन्हनि जा आहिनि जेके मायूं मूं ते खिल कई हुई, मूं ते ठठोलियूं कयूं हुयूं, ही ॿार उन्हनि जा आहिनि 8 ॿार जेके मूं खणाया आहिनि हुतां। सो हाणे हिकु जादूगर सां मिली करे मूं हुनखे पैसा ॾेई हिन छोकिरी खे बि जेको पैसनि वग़ैरह जी ज़रूरत हुई हिनखे बि उतां मूं वरितो ऐं पोइ उन जादू जे ज़रिए मूं हिनखे घुरपट बणायो ऐं ॿार उतां मूं खणाया, ऐं हिते अची पोइ रहणु लॻसि। सोचियमि त हाणे 8 ॿार जेका खणाईंदी सो हिनखे आउं माराईंदसि थोरी, ऐं एॾी बेरहम कोन आहियां ऐं हिते ई 8 ॿार आहिनि मौजूदु, तोखे आउं ॾेखारियां थी, पोइ हिते ई हुनजी आउं परवरिश करियां पई, उन्हनि खे खाधो पीतो खाराइणु पीआरणु सभु आउं करियां पई। तंहिंजे करे हुतां आउं यकी हली आयसि पंहिंजी बादशाही छॾे, ऐं इहे ॿार हिते ई मौजूदु आहिनि, सही चङा भला ऐं ठीकु। तो बादशाह चवणु लॻो राणी खे त चलो ठीकु आहे, शुक्र इहे 8 ॿार सही सलामत आहिनि, पर हुन छोकिरी खे तूं हाणे सही करी आहे, तूं 8 ॿार त खयां, पंहिंजो बदिलो त पूरो कई हुन माइनि जे हिसाब सां, तो हाणे उन खे त सही करी आहे। सो राणी चवणु लॻी त बिल्कुलु हाणे हुनखे आउं सही कंदसि। सो हाणे काफ़ी टाइम थी वियो आहे, हू मूं ॾांहुं अचे कोन थी, ऐं जीअं मूंखे 8 ॿार ॾेई वई उनखां पोइ वरी बि कोन, जेकर मूं वटि अचे हा त उनखे आउं सही कराए छॾियां हा। बादशाह चवणु लॻो राणी खे त तूं इन जादूगर खे ॿुधायो किथे आहे, जादूगर वटि पाण हलूं, इन खे तूं सही कर, छोकिरी वीचारी खे माइट वीचारनि जा परेशान आहिनि ऐं तमामु सुहिणी नौजवान छोकिरी आहे जेको पंहिंजे असुली रूप में अची वञे। तो राणी चवणु लॻी बादशाह खे, जी बादशाह बिल्कुलु आउं इन जादूगर वटि इन छोकिरी खे वठी वेंदसि। तो हाणे बादशाह चवणु लॻो उन राणी खे त हाणे तूं हीअं करे, इन छोकिरी खे वठी वञो उन जादूगर वटि, घोड़े ते चढ़ी ऐं हिननि जी ॿारनि जी जेका सार संभाल हितां लाह थो पोइ जल्दी हिते अचो। तो हाणे नेठि उहा राणी उन छोकिरी खे घोड़े ते चाढ़े ऐं वई उते जादूगर वटि। तो उन जादू जे ज़रिए उन छोकिरी खे सही सलामत ठीकु ठाक कई, तो हाणे राति जो उहा घुरपट न थींदी हुई। तो हाणे राणी उनखे वरी वापसी वठी आई बादशाह वटि उन जॻह में। हाणे बादशाह बि उते मौजूदु हुजे, ॿार बि ॾिठी, ॿार 5-6 साल जा उते सही सलामत सभु हुजनि। राणी ऐं उहा छोकिरी उहो बादशाह उहे 8 ॿार हिननि खयां, जीअं तीअं करे अची बादशाह पंहिंजी बादशाही में पुॻो पंहिंजे महल में। तो हाणे बादशाह पंहिंजे महल में उहे 8 ॿार रखिया ऐं उहा राणी बि उते मौजूदु हुजे ऐं उहा नौजवान छोकिरी बि उते मौजूदु हुजे। सिपाहियुनि जे ज़रिए उन छोकिरी जा पीरसन जेके माउ पीउ उन्हनि खे बि बादशाह घुरायो ऐं जंहिंजा 8 ॿार खजाना हुआ उन्हनि जे माइटनि खे बि घुरायो, मायूं बि आयूं, सभु उते हाज़िर थिया। तो बादशाह चवणु लॻो त दरअसल हीउ जेको कमु कयो सो मुंहिंजी ज़ाल राणी कयो, पर उहा इन जे करे कई जो अवांरी माइनि हुन ते ठठोलियूं कयूं, हुन ते खिल कई, दरअसल उन्हनि बि ग़लति कयो, सो इन कावड़ में जा मुंहिंजी ज़ाल राणी ईअं कयो, उनजे लाइ आउं शर्मिंदा आहियां, अव्हां खां माफ़ी थो वठां। पर हिकिड़ी ॻाल्हि अव्हां खे आउं बि इहा चवणु चाहींदुसि, औलाद रब जे हथ में आहे, कॾहिं बि कंहिं ते खिलणु न खपे ऐं कॾहिं बि कंहिंखे न चइजे। हर कंहिंखे, हर इंसान खे अलाह साईं ठाहींदो आहे, बणाईंदो आहे, पोइ कंहिंखे औलाद जी तौफ़ीक़ ॾे या न ॾे,
पर कंहिं ते खिल करणु तमामु अजाई ॻाल्हि आहे। सो हाणे हुन माइनि खे बि सेकत ऐं सबक़ु मिली वई पंहिंजे ॿारनि खां अलावा, जेको हाणे हुननि खे बि ख़बर पई त ॿार खां सवाइ माण्हू कीअं हूंदो आहे। सो हाणे नेठि राणी चवणु लॻी त मूंखे माफ़ु कजो, मूंखां ग़लती थी वई, पर हाणे अॼु खां ॿीहर तव्हां कॾहिं बि ईअं कंहिंखे न चइजो त जीअं कंहिंजी दिलि आज़ारी न थिए। हाणे उहे मायूं बि राणी खां माफ़ी वठणु लॻियूं, चवणु लॻियूं त राणी साहिबा असांखे माफ़ु कर, असांखां ग़लती थी वई। हाणे उहे 8 ई ॿार जेको हुनजा माइट हुआ सो उन्हनि खे बादशाह ॾिना, राणी ॾिना। तो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो राणी खे त हाणे हुनजा माइट वग़ैरह त विया हलिया पंहिंजे ॿारनि खे वठी। तो हाणे बादशाह चवणु लॻो राणी खे त राणी ॻाल्हि ॿुध, हाणे औलाद तोखे कॾहिं न कॾहिं अलाह साईं ॾेई छॾींदो। जे अगरि तुंहिंजी इजाज़त हुजे त हिन छोकिरी सां आऊं करियां शादी। हिन जो को कमाइण वारो को आहे कोन ऐं हिन जा माउ पीउ तमामु पीरसन वीचारा आहिनि। सो हाणे कमाई जी उमिरि में कोन्हे, हिननि खे हिते रखूं था, हिन छोकिरीअ सां आऊं शादी करियां थो ऐं हिन मुंहिंजा पाण खे औलाद बि थी वेंदो, तूं बि निपाइजी पई ऐं पाण खे को वारिस थी वेंदो। तो राणी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। राणी हा कई, शादी बादशाह जी कराई उन छोकिरी सां, बादशाह उन छोकिरी सां शादी कई। सो नेठि कुझु टाइम गुज़रियो, कुझु वक़्तु गुज़रियो, सो हाणे उन छोकिरी खे औलाद थी पियो, बादशाह खे औलाद थी पियो। सो हाणे उहा वॾी राणी सां बि ॾाढी ख़ुशि थी। हाणे को नंढो छोकिरो, को नंढो पुटु, को उते माना शहज़ादो अची बादशाही में माना थियो। हाणे तो सभु ॾाढा चङी तरह सां सुठे नमूने सां ख़ुशि हुआ त असांखे अलाह साईं हिकिड़ो सुठो औलाद ॾिनो आहे। तो हाणे वॾी राणी बि उन छोकिरे खे पंहिंजो पुटु सम्झंदी हुई। सो उनखे खणणु करणु हेॾां होॾां सॼो कमु वॾी राणी जो हूंदो हो। तो हाणे वॾी राणी बि ॾाढी ख़ुशि थी वई, बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो। हाणे उहे पीरसन पोड़ो ऐं पोड़ी उहे बि उते रहंदा हुआ। सो दोस्तो हिननि जी ज़िंदगी सुठे नमूने सां ख़ुशी सां गुज़ारणु लॻी। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।